अस्सलाम वालेकुम। अच्छा, सार्क में कुझु अहम पॉइंट जेके अक्सर पेपरनि में पुछिया वेंदा आहिनि, हिकु अधु पॉइंट मिस थी विया जेके डिस्कस करे था वठूं। हाणे फर्स्ट सेक्रेटरी जनरल पुछियो वेंदो आहे, इहो बि अक्सर पेपरनि में पुछियो वेंदो आहे। त ॿियूं सभु शयूं करंट सेक्रेटरी जनरल ऐं बाक़ी सभु शयूं पढ़ी आया त फर्स्ट सेक्रेटरी जनरल केरु हुयो ऐं काथों जो हुयो? त हुन नालो हुयो अबुल एहसन, ठीकु आहे, या अबू अल हसन ईअं बि लिखियो वेंदो आहे। सो इहो हुयो ढाका जो, यानी कि बांग्लादेश, ढाका त न चोजे, बांग्लादेश चोजे, बांग्लादेश जो हुयो। ऐं ही वॉज द फर्स्ट सेक्रेटरी जनरल ऑफ सार्क ऐं नालो छा हुयुसि? अबू अल हसन या अबुल एहसन नालो हुयुसि, ठीकु आहे। अच्छा, इन खां अलावा पुछियो वेंदो आहे त काई जेको आहे सो समिट हाणे थियण वारी आहे, जेका सार्क जी जेका समिट आहे, यानी कि जेका हुननि जी गॾिजाणी थींदी आहे, काई थियण वारी आहे, त उहा 20th समिट थियण वारी आहे। ऐं किथे थियण वारी आहे? इस्लामाबाद में, इस्लामाबाद पाकिस्तान में हाणे थींदी, ठीकु आहे, काई 20। अच्छा, इहो ॿियो क्वेश्चन कयो वेंदो आहे त काई समिट में जेको आहे सो अफ़गानिस्तान जे खे जेको आहे सो मंज़ूर कयो वियो त इहो असांजो हाणे सार्क जो आहे, त उहा 13th आहे। इन 13th समिट अफ़गानिस्तान वॉज अप्रूव्ड एज दी पार्ट ऑफ सार्क, ठीकु आहे। 3 में अप्रूवल मिलियो हुयुसि। अच्छा, काई में ईंदो आहे त ऑफिशियली काई समिट में अफ़गानिस्तान जॉइन कयो, 13 में त हुनखे अप्रूवल मिलियो, यानी कि समिट थी चुकी, उन में ई डिस्कस थियो त अफ़गानिस्तान खे असां हिन मेंबर कंट्री कयूं या न कयूं, ऐं हिन में अप्रूवल मिलियो। त 14th में न अफ़गानिस्तान ऑफिशियली जॉइन कयो, ठीकु आहे। सो इहे क्वेश्चन बि अक्सर पुछिया वेंदा आहिनि, हे सिर्फ़ु अफ़गानिस्तान जे बारे में आहे। त अफ़गानिस्तान खे अप्रूवल 13th जेको आहे सो समिट में मिलियो हुयो, ऐं जॉइन ऑफिशियली कॾहिं कयो हुयईं अफ़गानिस्तान पाण? 14th में हुन एज़ अ मेंबर जेको आहे सो जॉइन कयो, यानी कि 8 मेंबर थी विया 14 में। हिन ताईं घणा हुया? 7 मेंबर हुया। अच्छा, ॿियो क्वेश्चन ईंदो आहे त लास्ट केरु आहे, कहिड़ा ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि जंहिंखे जेको आहे सो परमिशन मिली आहे या उन एज़ अ ऑब्ज़र्विंग स्टेट जॉइन कयो आहे? त उहे आहिनि चाइना एंड जापान, आई गेस, पर हे कंफर्म न अथव। हिकु त चाइना कंफर्म आहे, ॿियो मुंहिंजे ख़्याल में जापान आहे। सो लास्ट जेके ऑब्ज़र्विंग स्टेट्स तौरु जॉइन कयो आहे या उन्हनि खे अप्रूवल मिलियो आहे, उहे कहिड़ियूं आहिनि? उहे हे 2 जेके आहिनि कंट्रीज़ आहिनि। थैंक यू सो मच।